Assalamualaikum and a very good morning to everyone. I morning with आवाज़ जे खूबसूरत प्रोग्राम में और सभिनी खे भलीकार कयां पई। मां आहियां जी होस्ट बाखफ़ीज़ादा ऐं मूंसां गॾु आहिनि मुबशिर हुसैन। बिल्कुल नाज़रीन, सुबह सुबह जो नओं समा, नई उम्मीद, नवा उजाला ऐं नओं ॾींहुं, नए ॾींहं सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर नए प्रोग्राम सां गॾु असां अची विया आहियूं तव्हांजी स्क्रीन ते। असांखे पूरी उम्मीद आहे त तव्हां बि इंतज़ारु कंदा हूंदो, टीवी लॻाए करे त नव थी विया आहिनि। ॼाण बसि बाग खई मुबशिर। बिल्कुलु बाग थी बाग फुटंदी त बाग त ईंदी न स्क्रीन ते, सो इहो त हाणे लाज़मी आहे इन करे। पर मुबशिर जीअं त ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआति थी वई आहे ऐं जीअं त अॼुकल्ह जा जेको बि मॉर्निंग्स आहिनि, कल्ह बि अॼु बि काफ़ी झुड़ाली ऐं क्लाउडी वेदर हुयो ऐं काफ़ी कराचीअ में ख़ासि तौर ते सुठे नमूने जी शुरूआति थिए थी ॾींहं जी। पर पोइ आहिस्ता आहिस्ता जॾहिं गर्मी वधंदी वञे थी त पोइ हिकिड़ो माण्हूअ जो ज़ाहिर टेम्परेचर ॾींहं जो वधी वञे थो। सो बहरहाल सुबुह सुबुह सां जॾहिं मां ऑफिस ईंदी आहियां त मुंहिंजो मूड ॾाढो सुठो हूंदो आहे, छो त मौसम सुठो ऐं ख़ुशगवार फील थींदो आहे। सुबुह सुबुह सां इंसानु फ्रेश थी वेंदो आहे। वरी हिते अचे असांजी टीम असांखे माशाल्लाह एॾो एनर्जेटिकली वॉर्म वेलकम कंदी आहे असांजे आवाज़ टीवीअ जी जेको आहे सो सॼी सथ जेका आहे, सो इन जूं बि ॾाढी पॉज़िटिव वाइब्स असां में ईंदियूं आहिनि। पर अव्हांखे मां इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त अॼु जी तारीख़ जेका 4 जून आहे उहा इंटरनेशनली इनोसेंट चाइल्ड विक्टिम ऑफ एग्रेशन जे हवाले सां UN जी तरफ़ां डिक्लेयर्ड आहे ऐं इंटरनेशनल डे ऑफ इनोसेंट चाइल्ड विक्टिम ऑफ एग्रेशन आहे। सो इन हवाले सां बि ॻाल्हाइबो थोरो घणो। इन पॉइंट ते मां ॿुधाईंदी हलां त जेके बि असांजा ॿार आहिनि उहे कंहिं बि तरीक़े सां जॾहिं ज़्यादतीअ जो शिकार थियनि था, कंहिं बि क़िस्म जो टॉर्चर, कंहिं बि क़िस्म जी नाइंसाफ़ी, त ज़ाहिर आहे इंसानु जेको आहे उहो सैड फील कंदो आहे। इहो हिकिड़ो अनफॉर्चुनेट सिनेरियो आहे त पाकिस्तान में ऐं असां वटि ॿारनि जी लेबर जेको आहे, चाइल्ड लेबर खां वठी हर क़िस्म जो जुर्म जेको आहे त उहो बिल्कुलु ई नाक़ाबिले क़बूल हुजणु घुरिजे ऐं इन ते ज़रूरु कमु करणु घुरिजे। छो त हर ॿार एवरी चाइल्ड नीड्स लव, सेफ्टी एंड केयर। बिल्कुल ये आहे नाज़रीन। अॼोको ॾींहुं बुनियादी तौर ते इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम ऑफ एग्रेशन जो यूनाइटेड नेशंस सां मल्हायो वेंदो आहे। हीउ ॾींहुं ख़ुसूसी तौर ते उन्हनि ॿारनि खे डेडिकेट कयो वेंदो आहे जेके जंगनि जे मौक़े ते बेगुनाह तौर शहीद थी वेंदा आहिनि, इंतकाल करे वेंदा आहिनि, या के ॿी वजह सां बेगुनाही तरीक़े सां उन्हनि जे मथां तशद्दुद ज़ुल्म कयो वेंदो आहे। ऐं ॿार यकीनन मासूम हूंदा आहिनि, ॿारनि जो यकीनन को अहिड़ो ज़्यादा कसूर न हूंदो आहे, लेकिन बाज़ औक़ात असां ॾिठो आहे वॾनि जी लड़ाईअ में जेको आहे झेड़े में नंढे ॿार ज़द में अची वेंदा आहिनि। ऐं उन ई तरीक़े सां पोइ उहे जेके ॿार आहिनि, जेके बेकसूर ॿार आहिनि, जेके इहो सभु शयूं फेस करे रहिया आहिनि, त उन्हनि खे डेडिकेट करण जे लाइ यूनाइटेड नेशन इहो फ़ैसिलो कयो त 4 जून ते इन ॾींहं खे सेलिब्रेट कयो वेंदो। यकीनन पंहिंजनि वेझनि हालात में बि तव्हां ॾिसो ॿारनि जो ज़्यादा ख़्यालु रखो। जेकॾहिं किथे तव्हां का अहिड़ी मासूम हूंदा आहिनि, ॿार बिल्कुलु गुलनि जा नाज़ुक बि हूंदा आहिनि, मासूम बि हूंदा आहिनि। अॼुकल्ह त हिकिड़ी दिलि दहिलाईंदड़ वारी वीडियो सोशल मीडिया ते हली रही आहे। तव्हां बि ॾिठी हूंदी, बाक़ी शायदि तव्हांजी नज़र खां गुज़री हुजे, लेकिन जॾहिं मां उहा वीडियो ॾिठी त यकीनन मां अंदरूनी तौर ते मां बाक़ाइदा हिली वियुमि। उहा इंडिया जी वीडियो ई नाज़रीन उनमें ॾेखारियो वियो त हिकु छोकिरो कंहिं शादीशुदा माईअ खे प्रपोज़ कंदो आहे त मूंखे ॿी शादी करणी आहे, ऐं उहो माई हुन सां इनकार करे छॾींदी आहे। देन उन खां पोइ हुनजो को ऑलरेडी को फैमिली रिलेशन बि हो, उहो उन छोकिरीअ जो ॿार खणी वेंदो आहे ॿार घुमाइण जे लाइ। वरी CCTV कैमरा में इहे फुटेजिस मंज़र आम ते आया त हू ॿार जीअं ई खणी थो वञे त अचानक उनखे अलाए छा थो थिए, कावड़ में हू ॿार खे ज़मीन ते फिटी थो करे। अच्छा। ऐं जीअं हुनखे फिटी कयो अथई ॿार रोइण शुरू थियो आहे। तक़रीबन 8 दफ़ा उन छोकिरे, उन दरिंदे जेको आहे उन नंढड़े ॿार खे, तक़रीबन हुनजी उमिरि 2 साल हूंदी, उन नंढड़े ॿार जी 8 दफ़ा उनखे रोड ते ज़मीन ते बाक़ाइदा ईअं जीअं मारींदा आहिनि ईअं फिटी करे उनखे मारियो। ऐं जॾहिं उनखे 8 दफ़ा खे ॿार खे ईअं फिटी कबो रोड ते कंहिं घिटीअ ते, त लाज़मी ॻाल्हि आहे ॿार न बचंदो। ईअं ई थियो, उहो ॿार वीचारो फोत थी वियो। उहा वीडियो जॾहिं मां ॾिठी त बाक़ाइदा माना ईअं सम्झो मां राति जो सुम्ही हाणे सोशल मीडिया जी ॻाल्हि था कयो तव्हां, पर इहो अनफॉर्चुनेट आहे। बदकिस्मतीअ सां जेका शइ सोशल मीडिया ते नज़र अचे थी त अहिड़ा वाक़िया अक्सर घणा नज़र अचनि था। ऐं बदकिस्मतीअ सां न सिर्फ़ु असां ॾिसूं था, असांजा ॿार बि ॾिसनि था, छो त मोबाइल फोन हर कंहिंजे हथ में आहे।
हाणे उहो दौर आहे जॾहिं इंसान टाइम ॾिसण जे लाइ बि वॉच खे नथो ॾिसे, पंहिंजी घड़ीअ खे न आहे ॾिसंदो, मोबाइल स्क्रीन ते टाइम ॾिसंदो आहे। त बसि जाते ॾिसजे जेतिरो थी सघे कंटेंट असां वटि इहो ई आहे। ऐं इहो हिकिड़ो ॾाढो सैड सिनारियो आहे। आई फील वेरी सैड समटाइम्स। मतिलबु what to do as a parent, तव्हां ॿार खां मोबाइल खसे बि नथा सघो हिन दौर में। हर शइ चाहियो था त तरक़ी बि करे, हिन दौर सां गॾु बि हले, उनखे उहे एक्सेस मिले, उन शइ जो फ़ाइदो बि खणे, पर ज़ाहिर आहे इहे शयूं बि आहिनि। सो ॾाढो ज़िंदगी असांजी चैलेंजिस बि इलाही ज़्यादा वधी विया आहिनि। माज़ी जे ज़माने में न असां ॻोठनि में हूंदा हुयासीं त लाज़मी ॻाल्हि आहे, मतिलबु जेके खेॾण कुॾण जूं एक्टिविटीज़ हूंदियूं हुयूं उहे ज़्यादा हूंदियूं हुयूं। वरी असांजा बुज़ुर्ग वेंदा ॿनियनि ते ज़मीननि ते खेती ॿाड़ी करण, त ॿार बि गॾु वञनि था, फिज़िकली एक्टिविटीज़ इलाही ज़्यादा हुयूं। वरी हाणे जीअं दुनिया तरक़ी थी करे, जिदत ॾांहुं अचे पई, माण्हू ॻोठनि मां माइग्रेट करे शहरनि ॾांहुं ज़िंदगी गुज़ारण जे लाइ अचनि था पिया। शहरनि जी ज़िंदगी इलाही ज़्यादा मसरूफ़ थी वई आहे, इलाही ज़्यादा। ऐं मसरूफ़ियत सां गॾु वरी पेरेंटिंग बि इलाही ज़्यादा मुश्किल भी थी वई आहे। इन हवाले सां माज़ीअ में यकीनन जेके असांजा वालिदैन हुआ असांखे पढ़ाए लिखाए वॾो करेगा। हाणे जा जेका हर दौर जो हिकिड़ो नओं चैलेंज आहे न, हर दौर जे लाइ पेरेंट्स जे लाइ हिकिड़ो नओं चैलेंज हूंदो आहे त उहे पंहिंजे ॿार खे कीअं सेफ ऐं सिक्योर माहौल ॾियनि। इन जे लाइ तमामु ज़रूरी आहे त तव्हां ॿारनि सां दोस्ती कयो। जेको जनरेशन गैप आहे न मुबशिर, इहो ख़तमु थियणु तमामु घणो ज़रूरी आहे। जेसिताईं तव्हां पंहिंजे ॿार सां दोस्ती न कयो, इवन अगर को फैमिली के घर में अगर सौदो भी अचे थो न महीने जो, त डिस्कशन थींदी आहे पेरेंट्स में, ॿार वेही ॾिसंदा आहिनि। तव्हां हिकिड़ो दफ़ो पंहिंजे धीउ या पुट खां सिर्फ़ु सलाह करे ॾिसो। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन ख़ूबसूरत हिकिड़ी सुबुह जी शुरूआत थी चुका आहे। हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदी हलां, जे माण्हुनि हींअर असांखे जॉइन कयो आहे त असांजो ऐं तव्हांजो साथ जेको आहे बेमिसाल हूंदो आहे। हर ॾींहुं हिकिड़ी सुठी ऐं ख़ूबसूरत इंफॉर्मेटिव प्रोग्राम अव्हांजे अॻियां खणी ईंदा आहियूं असां। ऐं मुबशिर ऐं मां इहो ई पिया ॻाल्हायो त असां वटि जेको आहे कहिड़े सुठे नमूने सां डेवलपमेंट बि थी रही आहे ऐं कहिड़े नमूने सां असांजा जेके ऑफिसर्स आहिनि उहे असांजी सिंध खे लुक आफ्टर कनि था। जेके बि टास्क होल्डर्स आहिनि, जेके बि सम्झनि था त असांजे शहर खे, असांजे सिंध खे, असांजे मुल्क खे कीअं सिक्योर ऐं सेफ ठाहिजे। ईअं ई हिकिड़ी ख़ूबसूरत ख़बर जेका सुठी ख़बर आहे हैदराबाद जे हवाले सां, त हैदराबाद जो टास्क फोर्स क्रैक डाउन कयो आहे मंशियात जे हवाले सां। ॾाढो सुठो बहितरीन कारकर्दगी आहे। ऐं मुबशिर तव्हां ॿुधायो इन केस में छा? बिल्कुलु नाज़रीन, इलाही अहम ख़बर जेका डिस्कस करण वारी आहे उहा इहा आहे त अॼु खां पहिरियां असीं ॾिसंदा हुयासीं त सिंध जे अंदरि मंशियात जेका आहे उहा असांजी नौजवाननि खे खाई रही हुई ऐं असांजा नौजवान इन मंशियात ते अची करे तबाह थी रहिया हुया, बर्बाद थी रहिया हुया। हिकिड़ो सुठो इनिशिएटिव जेको सिंध हुकूमत पारां खयो वियो त उन्हनि बग़ैर कंहिं कॉम्प्रोमाइज़ जे मंशियात पॉल्यूशन ख़िलाफ़ मुकमल तौर ते क्रैक डाउन करण जो फ़ैसिलो कयो। बाक़ाइदा उन वॾे लेवल जी जेका मीटिंग थी उन में बाक़ाइदा पुलिस ऑफिसर्स खे IG सिंध समेत इहो चयो वियो त जेकॾहिं कंहिं बि मंशियात फरोशी जी ज़मानत कराइण जे लाइ को पॉलिटिकल माण्हू तव्हांखे कॉल थो करे त तव्हांखे हुकूमती माण्हुनि खे ॿुधाइणो आहे ताकी उहो पोइ हुन सां हाल अहवाल करे वठंदा। मतलब Hyderabad the task force has been cracked down against the Manshiyat sellers. बिल्कुल यही है। उन हवाले सां असां वटि मेरे ख्याल में कॉल पे ज़रूर बिल्कुल असां भी कराईंदासीं। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त IG सिंध जी हिदायत स्पेशल टास्क फोर्स हैदराबाद लेवल ते क़ाइमु कई वई, जंहिंमें SP हेडक्वार्टर ज़ैन रज़ा बलूच साहब खे हुन टास्क फोर्स जो अॻुवाण मुंतख़िब कयो वियो ऐं उन खां पोइ ज़ैन रज़ा बलूच साहब जी अॻुवाणीअ में हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापामार कार्रवायूं करे तक़रीबन 300 मंशियात फरोश माण्हू गिरफ़्तार कया पिया आहिनि। ऐं अॼु असांजी ख़ुशनसीबी त असांखे जॉइन कयो आहे ज़ैन रज़ा बलूच साहब। असां वधीक इन ऑपरेशन जा तफ़सील उन्हनि खां ॼाणींदासीं ऐं उन्हनि खे जेको आहे असां जस बि पेश कंदासीं त उन्हनि इहे कार्रवायूं कयूं आहिनि। त ज़ैन रज़ा साहब अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, ख़ुश आहियो? जी वालेकुम सलाम, थैंक यू सो मच फॉर हैविंग मी। ज़ैन साहब ॿुधायो हैदराबाद में छा सूरत-हाल आहे, ऑपरेशन वग़ैरह कयो, केतिरी जॻहियुनि ते थियो ऐं इहे जेके 300 गिरफ़्तारियूं आयूं आहिनि इन खां पोइ हाणे छा लाइ अमल आहे नेक्स्ट? जी बिल्कुलु, जीअं तव्हां ॿुधायो कि IG साहब जी डायरेक्शंस ते
हिकिड़ी स्पेशल टास्क फोर्स जेको आहे उहा कॉन्स्टिट्यूट कई वई अगेंस्ट नार्कोटिक्स। त उनमें इहो आहे मैंडेट असांखे कि हैदराबाद ज़िले में सॼो हैदराबाद ज़िलो असांजी ज्यूरिसडिक्शन आहे। उते जिते बि असांखे का इंफॉर्मेशन ईंदी आहे त उते असां जेको आहे सो रेड्स कंडक्ट कंदा आहियूं ऐं जेको असांजो लीगल प्रोसेस हूंदो आहे अगेंस्ट नार्कोटिक्स डीलर उनजे खिलाफ़ असां एक्शन खणंदा आहियूं। ठीकु आहे, ठीकु, ज़बरदस्त। ऐं थोरो असांखे इहो बि ॿुधायो असांजे नाज़रीन खे बि जेके ॾिसनि था पिया त कहिड़े नमूने अव्हां जेको आहे सो इन सॼी टास्क फोर्स खे लीड पे कयो ऐं कहिड़ियूं कहिड़ा चैलेंजिस जेके आहिनि अव्हांखे फेस करणा पिया? जी ॾिसो, हिन खे टास्क फोर्स खे ऑलमोस्ट 3 जेको आहे सो महीना थी चुका आहिनि। इन विच में असां डिफरेंट एरियाज़ में पंहिंजो रेड्स कंडक्ट कयूं ऐं डेली बेसिस ते असांजा जेकी ऑपरेशंस आहिनि उहा कंडक्ट थींदा रहनि पिया। ऐं 3 महीननि जी अगरि मजमूई तव्हांखे असां सूरत हाल ॿुधायूं त ऑलमोस्ट 300 खां मथे जेका अक्यूज़ आहिनि नार्कोटिक्स डीलर्स जेका इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे असां अरेस्ट कयो आहे, उन्हनि जे खिलाफ़ लीगल एक्शन कया आहिनि। ऐं इन दौरान असां तक़रीबन 44 एनकाउंटर्स असां करे चुका आहियूं, जंहिंमां 10 जेको आहे सो उहा जेको आहे सो पंहिंजे मंतकी अंजाम ताईं पहुता आहिनि नार्कोटिक्स डीलर। इन मजमूई 3 महीननि जी अगरि मजमूई तव्हांखे असां रिकवरी ॿुधायूं त उहा 178 किलो जेकी 10 मण चऊं असां उहा नार्कोटिक्स असां रिकवर कई आहे डिफरेंट माण्हुनि खां। ऐं उनमें डिफरेंट नार्कोटिक्स में डिफरेंट असांजा जेका आहिनि सो जंहिंमें चर्स अचे थी, आइस अचे थी, हीरोइन अचे थी, उहा असां उन्हनि खां रिकवरी कई आहे इंक्लूडिंग वेपन्स। ऐं चैलेंजिस जेकी तव्हां ॻाल्हि कई त ऑब्वियसली चैलेंजिस इहे आहिनि कि बाज़ जॻह ते ईअं थिए थी कि हितां जीअं असां हैदराबाद में जेकॾहिं असां हिते रेड्स कंडक्ट कयूं था त पोइ उहो वरी हलिया था वञनि हैदराबाद खां ॿाहिरि, पोइ उहो ऑब्वियसली असांखे थोरो चैलेंज फेस करणो थो पए। बट ऑब्वियसली आईजी साहब जा डायरेक्शन्स आहिनि त जेकी ॿिए ज़िले जी जेकी पुलिस आहे उहा असांजो कोऑपरेट करे थी। इहो एतिरो को वॾो चैलेंज न आहे, बट इहा हल्का फुल्का चैलेंजिस फेस करणा था पवनि। बाक़ी अदरवाइज़ अलहमदुलिल्लाह पूरी फोर्स आईजी साहब जी आहे, ॿिया डिस्ट्रिक्ट्स आहिनि उहो बि ॾाढो सुठो ताउन कनि था, त अलहमदुलिल्लाह एज सच अहिड़ा का ख़ासि चैलेंजिस फेस नथा करणा पवनि। ठीकु आहे ज़ैन साहब, असां ॼाणणु चाहींदासीं हे मंशियात फरोशनि जी गिरफ़्तारीअ खां पोइ जेको बि मवाद बरामद कयो वेंदो आहे असांजे नाज़रीन खे ॿुधायो त हिन खे ज़ाया करण जो छा तरीक़ेकार हूंदो आहे या जेको सामान बरामद थींदो आहे उन खां पोइ कंहिं तरीक़े सां हुकूमती सतह ते हिन खे डील कयो वेंदो आहे? ॾिसो, जो हिकिड़ो लीगल प्रोसेस आहे, कोर्ट जे डायरेक्शन्स खां पोइ इन खे जेको आहे सो ज़ाहिर कयो वेंदो आहे। उहा कोर्ट जी प्रोसीडिंग्स हूंदियूं आहिनि, पोइ कोर्ट जेको आहे उहा डायरेक्शन्स ॾींदी आहे। जेको बि उन केस जो जेको डिस्पोजल थींदो आहे उनखां पोइ ऑनरेबल कोर्ट डिसाइड कंदी आहे कि उनजो छा करणु खपे, केतिरे टाइम खां पोइ उनखे डिस्पोज ऑफ कयो वञे। ठीकु आहे, हिकिड़ो पॉइंट आहे, कल्ह बि असां वटि हिकिड़ी न्यूज़ आई जाम शोरो में कुझु माण्हुनि एहतजाज बि कयो त जाम शोरो यूनिवर्सिटियुनि सां गॾु जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ कॉर्नर्स जेके आहिनि उहे आइस विकिरो कंदड़नि जा कुझु दुकान इंटरनली खोलिया विया आहिनि। इन हवाले सां ज़ैन साहब ॿुधाइजो छा लाइअमल तयारु कयो वियो आहे हिन खां पोइ? ॾिसो, टास्क फोर्स जॾहिं खां ठही आहे त असां हर पहलू ते न कमु कयूं पिया। मेन इन में इहो हो कि असांखे जेकी रिपोर्ट्स बि आयूं पे ऐं ऑनरेबल मिनिस्टर साहब, होम मिनिस्टर साहब ऐं आईजी साहब जा असांखे इहा बि डायरेक्शन्स हुआ कि एजुकेशन इंस्टीट्यूशंस में भी नार्कोटिक्स जेको आहे सो उहा हली रही आहे। त इन सिलसिले में टास्क फोर्स एक्टिवली ॾाढो कमु कयो ऐं तव्हां मीडिया ते बि इहा शइ हली हूंदी कि कुझु टाइम पहिरियां असां गुडी चांडियो नाले हिकिड़ी औरत खे बि असां अरेस्ट कयो। उनखां पोइ उनते वर्किंग शुरू कई। जॾहिं इंटरोगेट कयो त ख़बर पई कि मतिलबु हू जेको आहे सो एजुकेशन इंस्टीट्यूशंस में बि जेको आहे सो नार्कोटिक्स जो कमु करे रही हुई। त उनते असांजी वर्किंग हली रही आहे ऐं जल्द जेको आहे सो इन ते बि असांजो हिकिड़ो वॾो क्रैकडाउन थींदो एजुकेशन इंस्टीट्यूशंस जे हवाले सां। अच्छा, जेकी तव्हां ॻाल्हि पुछी कि कहिड़ो लाइ अमल पुलिस, हैदराबाद पुलिस अमल में लायो आहे, त उनमें इहो आहे कि असां कुझु टाइम पहिरियां जेका तालीमी इदारनि जा जेका सरबराह आहिनि, जंहिंमें डायरेक्टर कॉलेज एजुकेशन, डायरेक्टर स्कूल एजुकेशन, इन्हनि सां असां मीटिंग कई हुई। इन्हनि में असां उन्हनि खे जेको आहे सो इहा शइ तय कई हुई पाण में
कि तव्हां असांजी तरफ़ां पुलिस जे तरफ़ां त बिल्कुलु हिकिड़ो जेको आहे सो इंटेलिजेंस गैदरिंग जो प्रोसेस इनिशिएट कयो वेंदो, बट जेका तालीमी इदारनि जे अंदरि विदिन इंस्टीट्यूशंस अगरि असांखे हेल्प मिले थी या का इंफॉर्मेशन मिले थी त उहा बि शेयर जेको आहे सो कई वञे। त उहो असां जॉइंट हिकिड़ो मैकेनिज़म ठाहियो आहे। उन्हनि में असांखे जेका असांजा प्राइवेट इदारा आहिनि या सरकारी इदारा आहिनि, उन जा जेका पंहिंजा मुलाज़िम आहिनि उहा बि असां सां ऑन बोर्ड आहिनि। उन्हनि खे बि असां रिक्वेस्ट कई आहे कि अगरि तव्हां वटि अहिड़ी का इंफॉर्मेशन आहे कि तव्हांजे इदारनि में मंशियात वग़ैरह हली रही आहे त तव्हां असांखे ॿुधायो, असां डिस्क्रिटली उन ते कमु कंदासीं ऐं उन ते असां एक्शन खणंदासीं। सही। ज़ैन रज़ा बलोच साहब, असांखे इहो बि ॿुधायो त जीअं मां ज़िक्र कयो त गुडी चांडियो जो जेको केस आहे ऐं पुठियनि ॾींहंनि में असां पिंकी वारो केस बि ॾिठो पिए, पोइ इन्हनि ॿिन्हिनि केसिस में केतिरो फ़र्क़ु आहे? ॾिसो, हू जेकी कराची जी ॻाल्हि कयो था त हू हिकिड़े स्पेसिफिक के चऊं कि एरिया, जीअं हिते गुडी चांडियो जो असां चऊं त हू प्योरली एजुकेशन इदारनि में जेका शागिर्द आहिनि उन्हनि खे थ्रू पंहिंजे नेफ्यू हू सप्लाई कंदी हुई। पिंकी जो वरी थोरो जेको आहे सो स्कोप उनजो थोरो वधीक हो, उनजो एरिया ईअं चऊं कि उनजो वधीक हो। हू डिफरेंट माण्हुनि खे, एलीट क्लास खे, जेको मीडिया ते असां ॾिसूं पिया त हू विकिरो कंदी हुई। ही गुडी चांडियो जेको असां इंटरोगेट कयो, जेको असांखे सोर्सिस ॿुधाइनि थियूं त ही गुडी चांडियो स्पेसिफिक तालीमी इदारनि में मंशियात विकिरो कंदी हुई थ्रू हर नेफ्यू। अच्छा, सही। ठीक आहे ज़ैन साहब, तव्हां असां सां गॾु ई रहिजो सर। हिते असीं हिकिड़ी ब्रेक शामिल कंदासीं। ब्रेक खां पोइ कुझु वज़ीर सवालात जवाबात जो सिलसिलो जारी उसारी रहंदो। नाज़रीन, कुझु देरि साई वठी करे इतां ई पंहिंजी कन्वर्सेशन शुरू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं असां सां ऑन कॉल ते ज़ैन रज़ा बलोच साहब SP हेडक्वार्टर्स हैदराबाद मौजूदु आहिनि, स्टिल लाइन ते आहिनि ऐं उन्हनि सां अॻु में बि डिस्कस हले पियो जेको हैदराबाद में टास्क फोर्स जे थ्रू मंशियात जो सिलसिलो उनखे क्रैक डाउन कयो वियो आहे। इन हवाले सां पई ॻाल्हि ॿोल हले त ज़ैन रज़ा बलोच साहब, अव्हां खां हिकिड़ो सवाल मां करणु चाहींदसि त ॿुधो आहे त कुझु पुलिस अहलकार बि इन में शामिल आहिनि ऐं तव्हां ॿुधायो अक्सर इहो चयो वेंदो आहे त अहिड़ो मंशियात जो जेको सिलसिलो हले थो पुलिस अहलकारनि जे नॉलेज खां सवाइ हली बि नथो सघे, पोइ इन में केतिरी सचाई आहे ऐं तव्हां ॿुधायो था छा मतिलबु इन में वाकई पुलिस अहलकार बि इन में के आहिनि जेके शामिल आहिनि या न आहिनि? छा चवणु चाहींदव? ॾिसो, बदकिस्मती सां इहा शइ बिल्कुलु आहे कि ब्लैक शीप असांजे डिपार्टमेंट में जेकी रिपोर्ट्स असांखे मिलियूं पे डायरेक्टली त न बट इनडायरेक्टली असां चऊं कि उहो इन्वॉल्व आहिनि। ऐं जीअं असांखे ख़बर पई इन सिलसिले में कि असांजा कुझु अहलकार इन शइ में इन्वॉल्व आहिनि, मिक्सडअप आहिनि, त उन्हनि ते असां पंहिंजी वॉच रखी ऐं जीअं असांखे इहा शइ ख़बर मतिलबु कंफर्म थी कि दे आर इन्वॉल्व त उन्हनि जे ख़िलाफ़ असां डिपार्टमेंटल एक्शन बि कयो, लीगल बि एक्शन बि कयो। इन विच में टिनि महीननि जे पीरियड में जेकी असांखे शइ ख़बर पई कि ॿ असांजा बदकिस्मती सां ॿ जेका अहलकार आहिनि उहा ऑब्वियसली डायरेक्टली त न, इनडायरेक्टली उहा इन्वॉल्व हुआ। पोइ उनजे मथां असां डिपार्टमेंटल एक्शन बि खयो ऐं जेको आहे सो लीगल एक्शन बि उनजे मथां इनिशिएट कयो वियो आहे। 3 महीने जे पीरियड में ॿ असांखे बदकिस्मती सां इहा असांखे रिपोर्ट थी कि असांजा कुझु हेठे लेवल ते पुलिस अहलकार उहा मिक्सडअप हुआ इन्हनि मंशियात फरोश ऐं गुटका मावा फरोश सां। ठीक आहे ज़ैन साहब, असां ॼाणणु चाहींदासीं ही जेके गिरफ़्तारियूं अमल में आयूं आहिनि इन्हनि तक़रीबन कार्रवाइयुनि में, त सिर्फ़ मंशियात फरोशी गिरफ़्तार थिया आहिनि या मंशियात फरोशी जी आड़ में अक्सर औकात जराइम पेशा अनासिर बि मुलविस हूंदा आहिनि जेके सिर्फ़ मंशियात जी हद ताईं महदूद न हूंदा, चोरी डकैती रज़नी जूं वारदातूं कंदा आहिनि, त इहे बि इन में इन्वॉल्व आहिनि या हे जस्ट उहे ई नशावर माण्हू आहिनि? अच्छा, ही तव्हांखे ॿुधाईंदो हलां कि ही जेकी टास्क फोर्स आहे इहा मतिलबु मेनली इन जो कमु आहे अगेंस्ट नार्कोटिक्स। त ही जेका माण्हू असां अरेस्ट कया आहिनि 300 खां मथे, उहा प्योरली जेका नार्कोटिक्स डीलर्स आहिनि, इहा सिर्फ़ु उहा आहिनि। इहा ऑब्वियसली
जॾहिं ही हेॾे वॾे लेवल ते मंशियात जो विकिरो कनि था त ही जेकियूं ॿियूं वारदातियूं आहिनि इन्हनि खां असांखे लीगल और इलीगल वेपन्स बि बरामद, मूं जीअं तव्हांखे ॿुधायो कि इन्हनि खां जेको आहे सो गैर कानूनी असलो बि बरामद थियो। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ही ॿियनि क्राइम में बि नंढियूं वारदातियूं थी वियूं, स्ट्रीट क्राइम थियूं, उनमें बि ही जेको आहे सो इन्वॉल्व हुजनि था। सही। अच्छा ज़ैन साहब इहो बि ॿुधायो त छा वजह आहे त भला अहिड़ी क़िस्म जी कार्रवाईअ में ऐं अहिड़नि क़िस्म जे केसिस में अक्सर हाणे अॼुकल्ह असां औरतुनि जा नाला वधीक हाईलाइटेड था ॾिसूं पिया। सो छा वजह आहे त अॻु में पिनकीअ जो केस साम्हूं आयो, हाणे वरी गुडी चांडियो, त छा ॿियूं बि अहिड़ियूं औरतूं आहिनि, ॿिया नाला बि आहिनि इन में? अव्हां हवाले सां इन हवाले सां छा चवणु चाहींदो? यानी सेफ एग्जिट आहे इहो मंशियात फरोशनि जे लाइ औरतुनि खे यूटिलाइज़ करणु? ॾिसो बिल्कुलु असां वटि मुआशरे में ईअं थिए थो न कि हिकिड़ो त ही जेका क्रिमिनल माइंड हूंदा आहिनि उहा ॾाढो शार्प थी विया आहिनि। पुलिस खां बि जेको आहे सो ही अॻिते जो सोचनि था। हाणे औरत कार्ड इस्तेमालु करे ऑब्वियसली हिननि खे इहो हूंदो आहे कि औरतुनि खे केरु सर्च नथो करे सघे या उन्हनि जो शक, पुलिस जो शक औरतुनि ते घटि थो वञे। पोइ जेकी रिपोर्ट्स असांखे मिलनि थियूं ऐं पोइ असां एक्शन खणूं था, शुरू में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ही कंफेस नथियूं कनि कि असांखां जेको आहे सो ही प्रॉपर्टी असांजी न आहे या ही जेको आहे सो असां इस्तेमालु थी वियासीं। बट पोइ जीअं इंटरोगेशन असां कंदा आहियूं या रिपोर्ट्स असांजी कंफर्म थींदियूं आहिनि त पोइ कंफेस करे वठंदियूं आहिनि कि जेको आहे सो ही बिल्कुलु असां इन्हनि में इन्वॉल्व आहियूं। त चवण जो मक़सदु इहो आहे कि ही मतिलबु जीअं असां चऊं न कि औरत खे सॉफ्ट कार्ड जे थ्रू जेको आहे सो ही इस्तेमालु नार्कोटिक्स डीलर इस्तेमालु कनि था कि पुलिस हुननि खे चेक न कंदी या पुलिस जो शक न वेंदो। त बदकिस्मती सां हाणे इहो पियो थिए। हींअर कुझु ॾींहं पहिरियां बि असां हिकिड़े रेड कई हुई त उनमें बि ॿ औरतूं जेको आहे सो उहो हुयूं पेडलर्स, उन्हनि खे असां अरेस्ट कयो। हू खणी पियूं वञनि इहो नार्कोटिक सब्सटेंसिस। त रक्षा में हुयूं उहा ॿ लेडीज़। उन्हनि खे इहो हो कि पुलिस वारा असांखे जेको आहे सो सर्च न कंदा या रोकंदा न, बट छो जो असांजी इंफॉर्मेशन हुई त असां उन्हनि खे सर्च कयो, उन्हनि मां नार्कोटिक सब्सटेंस जेको आहे सो उहो बरामद थिया। ठीकु आहे ज़ैन साहब, असीं ॼाणणु चाहींदासीं अक्सर औकात हैदराबाद जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हिकिड़ो वॾो तालीमी सिटी आहे, तालीमी हब आहे। असांखे तक़रीबन 5 यूनिवर्सिटीज़ उते नज़र ईंदियूं आहिनि। त तालीमी इदारनि में जेके स्टूडेंट इन में मुलविस थी चुका आहिनि, छा उहे बि बाक़ाइदा कारोबारी सतह ते इहो कमु कनि था पिया या सिर्फ़ु नशियावशियूं ख़रीद करे उहो नशो कनि था पिया? उन्हनि जी रोकथाम जे लाइ यूनिवर्सिटी लेवल ते को जामिया प्लान मुरतब कयो वियो आहे? अच्छा, हिनमें ॿुधाईंदा हलो कि जेकी असां रिसेंटली जेकी कार्रवाई थी हुई उनमें असांखे जेकी शइ ख़बर पई त उहा हैदराबाद लेवल ते कॉलेज मतिलबु चऊं जीअं त कॉलेज लेवल ते इहा शइ हली रही हुई। यूनिवर्सिटी लेवल ते एज सच असांखे अञा ताईं का अहिड़ी का इंफॉर्मेशन न आहे आई कि को नेटवर्क हले थो। शागिर्द बिल्कुलु इहा इंफॉर्मेशन आहे कि शागिर्द जेको आहे सो उहो पंहिंजे इस्तेमाल लाइ कनि था। बाक़ी जेकी तव्हां ॻाल्हि कई कि हू पाण बि इन शइ जो बिज़नेस कनि था, उहा एज सच असांखे अञा इंफॉर्मेशन न आहे आई। कॉलेज लेवल ते बिल्कुलु जेको असां वटि केस इन हैंड आहे गुडी चांडे वारो, उहो असांखे सरफेस ते आयो हो। बाक़ी एज सच यूनिवर्सिटी लेवल ते अञा ताईं अहिड़ी का ॻाल्हि न आई आहे जंहिंमें असांखे ख़बर पए कि यूनिवर्सिटी जा जेका शागिर्द आहिनि उहो बि इन कारोबार में इन्वॉल्व आहिनि। सही। ऐं ज़ैन साहब, जेके मंशियात अव्हां हासिल कयूं आहिनि उन्हनि में कहिड़े कहिड़े क़िस्म जूं मंशियात आहिनि, अव्हां असांखे ॿुधायो? जीअं त अक्सर असां ॿुधंदा आहियूं त अॼुकल्ह इंटरनेशनली शराब जो बि सेल्स जेका आहे ॾाढी आम थी वई आहे, इज़ीली एक्सेस आहे। सो इन हवाले सां ॿुधायो त कहिड़े कहिड़े क़िस्म जूं मंशियात जेके तव्हांजे हथ लॻियूं आहिनि? ॾिसो ॿ शयूं आहिनि इनमें न। हिकिड़ो आहे सिंथेटिक ड्रग्स, ठीकु आहे, ऐं ॿियो अचे थो गुटको मावो। ॿ क़िस्म जूं इहा असां इनखे कंदा आहियूं, कैटेगराइज़ कंदा आहियूं। मंशियात जंहिंमें अचे थी चर्स अची थी वञे, आइस अची थी वञे, हीरोइन अची थी वञे, वीड अची थी वञे, इहा जेको आहे सो मंशियात में अचनि थियूं। ॿियो अचे थो गुटको मावो जंहिंमें मैनपुरी अची थी वञे, Z21 अची थी वञे। इहा मतिलबु ॿ कैटेगरीज़ आहिनि, हिकिड़ो मंशियात में अचे थो, हिकिड़ो गुटको मावो में अचे थो। ॿई इलीगल आहिनि, ॿिन्ही जे मथां असांजो क्रैकडाउन जारी आहे। ठीकु आहे ज़ैन साहब, असीं ॼाणणु चाहींदासीं हाणे महकमाना कार्रवाई जे मुतलिक़। बाज़ औक़ात इहो हूंदो आहे गुटको मावो मैनपुरियूं इहे त इलाही आम आहिनि जेके हर माण्हू ताईं एक्सेसिबल बि आहिनि।
त जेके पुलिस एहलकार अहिड़ी नशावर शयुनि में मुब्तला आहिनि उन्हनि जे लाइ महकमाना तौर ते छा कार्रवाई कई वेंदी या छा जी जी उहे पाण बि इस्तेमालु कनि था पुलिस अक्सर पुलिस ऑफिसर्स पाण एडिक्ट हूंदा आहिनि उन्हनि जी को टेस्ट वग़ैरह कराए या उन्हनि खे को ड्रॉप करण जे लाइ का कार्रवाई जो प्लान मुरतब आहे? हाँ जी बिल्कुल ये टाइम एंड अगेन वर्दी आईजी साहब जी भी डायरेक्शंस या आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट लेवल ते असांजा रेंज लेवल ते डिस्ट्रिक्ट लेवल ते भी इहो टाइम एंड अगेन असांजूं मीटिंग्स थींदियूं रहंदियूं आहिनि जंहिंमें क्लियर डायरेक्शंस हूंदा आहिनि कि असांजे अगरि पुलिस एहलकार अगरि इन शइ में पाया विया कि हू पाण बि गुटको मावो या मंशियात में हू पाण यूज़ कनि था त उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे डिपार्टमेंटल कार्रवाई कई वेंदी। अच्छा इनमें ॿुधाईंदा हलूं असां तव्हांखे कि मीटिंग में असांजो इहो बि डायरेक्शंस ॾिनल आहिनि कि हिननि जो हिकिड़ो जेको आहे सो असां कुझु ॾींहंनि में इहो शइ कराईंदासीं उनजो टेस्ट असां बाक़ाइदे पुलिस एहलकार जेका आहिनि असांजा उनजो टेस्ट बि कराईंदासीं अगरि उन्हनि में बि अहिड़ी का शइ फाउंड मिली असांखे त उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे सो स्ट्रिक्ट डिपार्टमेंटल एक्शन बि वरितो वेंदो। बिल्कुल ठीक है। बिल्कुल नाज़रीन अवांखे ॿुधाए रहिया आहियूं हैदराबाद में हे स्पेशल टास्क फोर्स टीम जेका आहे उहा कार्रवाई करे 300 मंशियात फरोश गिरफ्तार कया ऐं अवांखे ॿुधाईंदा हलूं त मुख़्तलिफ़ मुक़ाबलनि में तक़रीबन 10 ख़तरनाक मंशियात फरोशनि खे मंतकी अंजाम ताईं पहुचायो वियो ऐं हे सॼी कार्रवाई ज़ैन साहब असां सां गॾु मौजूद आहिनि ऐं मुबशिर मां इहो बि पुछणु चाहींदसि त ज़ैन साहब ॿुधायो त छा सिंध जा जेके ॿिया ज़िला आहिनि उन हवाले सां छा था सोचो पिया हैदराबाद खां अलावा ॿियनि ज़िलनि में उन्हनि जी छा सूरत हाल आहे इन हवाले सां? ॾिसो पूरे सिंध लेवल ते ऑनरेबल मिनिस्टर साहब जी जेको आहे सो स्ट्रिक्ट डायरेक्शंस आहिनि कि क्रैकडाउन कयो वञे। आईजी साहब जेको आहे सो ॿियनि ज़िलनि में बि आईजी साहब जी डायरेक्शंस ते टास्क फोर्स जेको आहे सो उहा एस्टेब्लिश थियल आहिनि ऐं उहा वर्क पंहिंजो कमु करे रहियूं आहिनि त पूरे प्रोविंस सिंध लेवल ते इहा कार्रवाइयूं हलनि पियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह मीटिंग्स में असां ॾिसंदा आहियूं त ॾाढी सुठी जेको आहे सो प्रोग्रेस आहे। जीअं हैदराबाद अल्हम्दुलिल्लाह लास्ट मीटिंग में हैदराबाद जेको आहे सो उन टॉप कयो हो त अहिड़े तरीक़े सां ॿिया बि जेका ज़िला आहिनि पंहिंजी प्रोग्रेस सुठी बहितरी जेको आहे सो उहा बहितरी तरफ़ वञी रहिया आहिनि। ठीक है बस लास्ट क्वेश्चन ज़ैन साहब ऐड कंदासीं त व्हेन विल हैदराबाद कंप्लीटली क्लीन अप फ्रॉम दिस सिचुएशन तव्हांजो छा तरजीह हिन जे मथां चवंदो केसि ताईं हैदराबाद असांखे बिल्कुलु क्लीन मिलंदो मंशियात खां? ॾिसो डेली बेसिस ते असांजा ऑपरेशन्स हलनि था ऐं हींअर लेवल इहा अची वई आहे कि असांखे जिते असांखे का इंफॉर्मेशन मिले थी त उते असांखे तमामु माइनर लेवल ते माना अगरि 10 ॾींहंनि जी असां चऊं त 10 ॾींहंनि में असां 10 ॾींहंनि जे अंदरि असांखे 2 ॾींहंनि में असांखे अहिड़ी का जेको आहे सो प्रोग्रेस मिले थी जिते कंहिं जॻह तां जेको आहे सो 30 पुड़ियूं कंहिं जॻह तां 15 पुड़ियूं इहा मिलनि थियूं ऐं मंशियात जी अगरि ॻाल्हि कयूं त उहो मतिलबु ॾाढो जेको आहे सो ॾुखी थी वई आहे। असांखे इंफॉर्मेशन बि नथी मिले कि जेको आहे सो का किथे हैदराबाद में किथे का शइ मिले थी। इहा शयूं असांखे ॿुधाइनि थियूं त अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी सुठी जेको आहे सो हैदराबाद में प्रोग्रेस इन हवाले सां थी आहे। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह जेको आहे सो इहो ई आहे कि जल्द खां जल्द जेको आहे सो 100% रिज़ल्ट जेको आहे सो असांजी कोशिशि इहा ई आहे कि अॼु ई असांखे इंफॉर्मेशन मिले असांजी जेको आहे सो इंटेलिजेंस असांखे इंफॉर्मेशन ॾे त अॼु के ॾींहं में ई असां जेको आहे हैदराबाद खे 100% क्लीन करे सघूं इंशाल्लाह। थैंक यू सो मच ज़ैन रज़ा बलोच साहब, थैंक यू फॉर योर टाइम। अवां असां सां गॾु हुयो ऐं काफ़ी अहम मालूमात अवां असांखे हिन केस जे हवाले सां ॾिनी। थैंक यू फॉर बीइंग विद अस। बिल्कुल नाज़रीन असीं कोशिश कईसीं तो थोड़े वक्त में ही ज़ैन साहब से ज्यादा हाल हाल करे आवाज़ पहुंचायूं। यकीनन हैदराबाद में जैं सतह थे ज़ैन रज़ा साहब जी अगवानी में कार्रवाई कई वयूं आहिनि। सो उम्मीद सो कि हैदराबाद जा माण्हू इलाही जल्द इन्हनि तमाम मंशियात जी लानत खां जेको आहे उहो क्लीन थी वेंदा। त प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो लेकिन हिते वक्त थियो आहे ब्रेक शामिल करण जो। न्यूज़ ब्रेक खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर थियूं। वेलकम बैक नाज़रीन। ऐं तमामु हिकिड़े मुनफरिद केस ते ॻाल्हि पई हली। ईमान गुलज़ार जे वालिद साहब गुलज़ार अहमद असां सां गॾु कॉल ते आहिनि। स्टेट बैंक जे ख़िलाफ़ हाई कोर्ट जो केस आहे। अस्सलाम वालेकुम गुलज़ार साहब।
वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि सर तव्हांजा? आई थैंक यू सो मच फॉर योर टाइम, टाइम ॾिनो ऐं थोरो मूंखे हिन केस जे हवाले सां असांखे असांजे नाज़रीन खे थोरो ॿुधायो त असल में मसइलो हुयो छा? असल में ही नंढी मुंहिंजी ईमान गुलज़ार जेकी आहे, असां त हिकिड़ो त लोवर डिस्ट्रिक्ट सां आहियूं, सुजावल खां। डोमिसाइल असांजो रूरल जो डोमिसाइल असांजो उते ई पैदा थी, हिन खां पोइ कराची आयासीं। त हाणे न्याणी औलाद आहे त एजुकेशन वग़ैरह जे हवाले सां हिनखे थ्रू ऑल जेको सो माना जेको क्लास 1 खां ओ लेवल तक बिकन हाउस मां हिनखे स्टडी कराईसीं। हिन खां पोइ हिन ए लेवल जेको निक्सर कॉलेज कराची मां हिन में कराई। हिन खां पोइ हिन ग्रेजुएशन लाइ अप्लाई कयो यूनिवर्सिटी अमेरिका कैनेडा, त कोलंबस यूनिवर्सिटी में जेको सो हुनजी एडमिशन थी 2019 में। त हुते हिननि जेको सो मेडिकल टेस्ट वग़ैरह जेको चयो त ही टेस्ट कयो, असांखे माना 18-20 साल में असांखे बि ख़बर न हुई त हिनजी हार्ट राइट साइड ते। अच्छा, ओके। तो ये मेडिकल जेको सो माना जेॾी महिल यूनिवर्सिटी कोलंबस जे तरफ़ां जेको इन रिक्वायरमेंट ही मेडिकल करायोसीं त हिन जो जेको सो लेफ्ट साइड ते हिकिड़ो शेडो पियो, राइट साइड ते शेडो पियो आयो। त हू जेको एक्सरे में हू क्लियर न पियो थियो त ही आहे छा, त हू इन्हनि चयो त ही जेको सो माना छा मसइलो आहे, हिनखे तव्हां दोबारा ही जेको सिटी स्कैन ही कराए। हुनमें लेट पई थी असांखे, त असां पोइ वरी लम्स यूनिवर्सिटी लाहौर में जेको सो एडमिशन हली पई, त हिन में हिनजी एडमिशन थी वई, हिनखे असां लाहौर मोकिले छॾियोसीं। हिन खां पोइ हुनजी टेस्टूं असां प्रॉपर जेॾी महिल कराईसीं त ख़बर पई सिटी स्कैन में त हिनजी हार्ट जेको आहे राइट साइड ते आहे, इन करे हिनजो ही शेडो जेको सो एक्सरे में शो थियो आहे। ही त बाय बर्थ नेचुरल आहे, ही 18-19 साल जी थी वई आहे। असांखे त कॾहिं को फील ई न थियो, का तकलीफ़ हुजे या का मसइलो हुजे त असां हिनखे ॾेखारियूं डॉक्टर खे। बिल्कुलु फिट फाट जीअं आम नॉर्मल माण्हू हुजे थो ईअं जेको सो हली पिए। बहरहाल ग्रेजुएशन कंप्लीट थियण खां पोइ इहो जेको सो CSS जो लास्ट जेको सो 24 में एग्ज़ाम में वेठी, पर हिन में बि हिननि खे 2 पेपर में हिनखे हाराए छॾियो। त पोइ वरी जेको सो हिन स्टेट बैंक जी लास्ट ईयर 24 में बि पोस्ट आई, हिन में बि अप्लाई कई, रिटर्न पास कई, पर ग्रुप डिस्कशन वग़ैरह में हिनखे हाराए छॾिया। वरी 2025 में दोबारा इहे जेको सो सीटूं आयूं त दोबारा ही वेठी, त उहो सॼो हिन जेको सो क्लियर कयो हर चीज़ जेको सो टेस्ट वही ग्रुप डिस्कशन ही सॼो ओवरऑल सभु करे हिनखे ऑफर लेटर इशू थियो। ओके, त तू जो है यू आर एलिजिबल फॉर द पोस्ट ऑफ असिस्टेंट डायरेक्टर। ओके, हाणे ही असांजी रिक्वायरमेंट आहे मेडिकल जी, मेडिकल कराए। इन 10 क़िस्म जूं जेको सो हिन जा सेंटर हुआ ते उतां सॼो हुनजो ब्लड ही ओवरऑल जेके टेस्टूं एक्सरे टेस्ट सभु करे सभु ओके थी वियो। ठीक। त हू जेको सो माना सॼो मेडिकल वग़ैरह जमा करायोसीं। हाणे जून जे फर्स्ट वीक में ही बेंच वही पे इस्लामाबाद ट्रेनिंग जे लाइ। अचानक जेको सो वरी डॉक्टर तां फोन कई त 2 टेस्टूं मज़ीद जेको सो असांखे कराए ॾियो। HRCT अलाए छा हार्ट जो जेको 2 टेस्ट कराईसीं, त हुनमें त उहो ई आयो त हार्ट जेको सो राइट साइड ते आहे जी ही। त उहो वरी जमा कराइण खां पोइ इहो थियो त असांखे हफ़्ते खां पोइ जेको वरी मेल आई त तव्हांखे जेको सो असां विथड्रॉ कयूं था ऑफर लेटर, तव्हां जेको सो माना मेडिकल अनफिट आहियो। अच्छा, कांचो भाई इहो जेको सो हिकिड़ो नेचुरल प्रोसेस आहे, बच्चो असांखे फिट फाट लॻो पियो आहे। तव्हां कीअं जेको सो माना इन मेडिकल तव्हां बोर्ड विहारियो या तव्हां को मतलब हिकिड़ो डॉक्टर कीअं फ़ैसिलो करे सघे थो त राइट साइड ते आहे कुदरती जेको सो हुनखे चैलेंज करण लाइ तूं जेको सो माना एॾो मोतबरी अल्लाह खां मथे आहे इहो डॉक्टर जेको माना हिनखे नेचुरल चीज़ खे जेको सो माना बचे खे असांखे डिसार्डेड करे जेको एॾो क्वालिफाइड बच्चो असांजो, पर ॾाढो टेंस में हली वई। तंहिंखां पोइ जेको सो इहो फ़ैसिलो थियो अथव हिनखे हाणे जेको सो कोर्ट ताईं वञूं त कोर्ट हिनखे क्लियर करे असांखे जेको सो मेडिकल बोर्ड पैनल विहारे करे इन में कोई जेको सो हुनखे अनफिट करे था असां मुतमिन थियूं न। ही जेको सो माना केरु थींदा आहिनि, त कोर्ट हिनखे जेको सो ॿुधी करे कोर्ट में असां पेश थियासीं। नंढड़ी बि कोर्ट में जज बि ॾिसी परेशान, ही त बिल्कुलु फिट फाट लॻी पई, ही त नेचुरली जेको सो चीज़ आहे, ही हिनखे कीअं करे सघंदा। त हुननि जेको सो कोर्ट सगोरी जेको हुन ऑर्डर खे जेको विथड्रॉ करे छॾियो, त हिनखे जेको ज्वाइन करायो, हिनखे ट्रेनिंग ते मोकिलियो। बाक़ी जेको आहे अॻिले अगस्त में डेट आहे, तंहिंमें तव्हां अची प्रूफ करियो तव्हां हिनखे नेचुरल चीज़ खे कीअं जेको सो अनफिट करे छॾियो आहे। ठीकु आहे। हिनखे हफ़्तो थी वियो, ऑर्डर पुॼी विया आहिनि, हिते अञा ताईं को इम्प्लीमेंट न थियो आहे कुझु बि। अच्छा गुलज़ार साहब, इहो ॿुधाइजो जॾहिं हे वाक़ियो पेश आयो त तव्हां पटिशन वग़ैरह कीअं कॾहिं दाख़िल कई ऐं हिन पूरे केस में केतिरो प्रोसेस लॻी वियो? तव्हांखे उमेद हुई त फ़ैसिलो तव्हांजे हक़ में अची वेंदो?
जी सर, असांखे त मतिलबु उहो त मेडिकल जे हिसाब सां त असांजे हवाले सां टोटल मतिलबु फिट लॻी पई न, अनफिट कहिड़े हवाले सां को माज़ूर आहे या को इहो आर्मी जी ट्रेनिंग आहे जंहिंमें हिनखे भॼाईंदा ढोड़ाईंदा पहाड़ चढ़ाईंदा, जंहिंमें हिनखे अनफिट कयो वियो आहे। हीअ हिकिड़ो माना पढ़ियल लिखियल माण्हू जेको ऑफिसरी ग्रेड जी जेको सीट आहे ऑफिस में वही मैथमेटिक्स में 100 मां 100% सर हिनजो ओवरऑल मार्कूं रहियूं आहिनि। जीपी जेको हिनजो ओवरऑल जेको लॉर्ड यूनिवर्सिटी टॉपो टॉप रहियो आहे। तव्हां अहिड़े स्टूडेंट खे जेको सो माना ग़लति हिसाब सां जेको सो माना फ्री करे छॾियो त बाबा हीउ जेको सो माना हार्ट जे करे हिनखे जेको डिस्क्वालीफाई बहरहाल असांखे हिन में ॿ हफ़्ता लॻा असांखे माना फौरन ज़मीन गुमरो साहिब असांजो वकील हुयो, हिन सां जेको सो असां कोऑर्डिनेशन कई त हीउ मसइलो आहे त हू पाण परेशान हीउ त को इशू न आहे, हिनखे त पाण अॻियां जेको पेश कयूं था। बहरहाल कोर्ट जी वेकेशन लॻी पई पर 1 तारीख़ ते असांजी डेट हुई 10 जून ते। बिल्कुलु ठीकु आहे। इन हवाले सां यकीनन गुलज़ार साहब अव्हां खे जस आहे त तव्हां इहा महिनत जीअं अक्सर चयो वेंदो आहे त अगरि कंहिं न्याणीअ खे तरक़ी करणी आहे, अॻिते वधिणो आहे त हुन सां गॾु हुनजी सपोर्ट में हुनजा वालिद साहब हुजनि त अञा 4 क़दम अॻिते वधी वञे थी। ऐं अव्हां खे बि जस आहे, तव्हां पंहिंजी धीउ ऐं न्याणीअ जे हक़ जे लाइ कयो था पिया। थोरो मूंखे इन हवाले सां ॿुधायो त हिन सूरत हाल में ईमान गुलज़ार जा पंहिंजा जेको उनजी राय छा आहे, छा उहा कंहिं तरीक़े सां डिमोटिवेट थी आहे, उहा कीअं फील करे थी पई? बहरहाल हिन जेको सो अपॉइंटमेंट हासिल करण खां पोइ ॾाढी ख़ुशी हुई। इन खां पोइ जेॾी महिल ही दोबारा मेडिकल जे ग्राउंड ते हिनखे इहो जेॾी महिल ईमेल मौसूल थियो त हू त 2 ॾींहं त शॉक में हुई छोकिरी असांजी, जेको न निकिरे न पई त मूंखे छो कहिड़ो मसइलो आहे जेको मूंखे माना डिस्क्वालीफाई कयो आहे। मुंहिंजो माना उहो बिल्कुलु मायूस जी हुजे त पोइ असां जेको आहे मायूस न थी आख़िर ताईं विढ़ंदासीं। तूं जेको सो बिल्कुलु फिट रही पंहिंजी लाइफ जेको सो माना सही तरीक़े सां एंजॉय करी पई, जिम करे पई, हाइकिंग करे थी, पहाड़ूं चढ़े थी, 4-4 किलोमीटर जेको बर्फ या पहाड़ चढ़ी वञे थी, सभु चीज़ूं त हू त पंहिंजे हिसाब सां मुतमिन त अबू मूंखे त को मसइलो ई न आहे, इन्हनि मूंसां छो एॾो ज़ुल्म कयो आहे। जीअं तीअं 2-3 ॾींहं त हिनखे असांखे शाक मां निकिरण में लॻी आहे। पोइ हिनखे मोटिवेट करे जेको सो हुन कोर्ट लाइ राज़ी कयोसीं त विढ़ंदासीं, पोइ न मिली नौकिरी त न मिले पर कम अज़ कम तूं त हिन डिप्रेशन मां निकिरी अचे, तोखे त असीं माना क्लियर करायूं त बस तूं फिट ई मसइले में जेको तोसां को बि ज्यादती कुदरत जे तरफ़ां आहे जेको सो माना हिकिड़ो अमल आहे त हिन में जेको आम इंसान जेको कीअं ग़लति फ़ैसिलो करे सघे थो त तूं साइड करे तूं कंहिं चीज़ जे करे एलिजिबल नहीं। बिल्कुलु। ऐं जीअं त जॉब बि बैंक जी आहे त वेही करे हिकिड़े कूल एनवायरनमेंट में, हिकिड़े काम एनवायरनमेंट में कमु करण जो आहे त हुन में मुंहिंजे ख़्याल में फिज़िकली त एतिरो एक्टिव हूंदो न आहे। ऐं तव्हां मूंखे इहो बि ॿुधायो त इहो फ़ैसिलो अचण खां पोइ स्टेट बैंक वारनि अव्हां सां कोई राब्तो कयो आहे? न, अञा ताईं को कोन थियो आहे। ठीकु आहे। त इन खां पोइ अभी छा था सम्झो हाणे मज़ीद कानूनी कार्रवाई कीअं अॻिते वधंदी? नेक्स्ट अव्हांखे अगस्त जी डेट मिली आहे त उन डेट ताईं छा सिलसिलो आहे, कीअं तरीक़े सां हे मैनेज थींदो मामलो सॼो? न बसि हिनखे हाणे कोर्ट नोटिस थियो आहे। हाणे हिते बि स्टेट बैंक में बि जेको सो नारी ॻाल्हि हफ़्ते में 2 ॾींहं टोटल वेहनि था, 4 ॾींहं त होम वर्क फ्रॉम होम था कनि। एॾी वॾी स्टेट बैंक लॻी पई आहे। हुन में बि ईमान गुलज़ार खे अनफिट कंसीडर कयो आहे। बुनियादी तौर ते गुलज़ार साहब यकीनन अव्हां ऐं अव्हां जी न्याणी उन्हनि सभिनी नौजवाननि जे लाइ जेको आहे उहो मोटिवेशन ऐं इंस्पायर्ड सक्सेस आहे। जंहिंजा अहिड़ा मसइला थींदा आहिनि बाज़ औक़ात खोड़ सारा माण्हू डीमोटिवेट थी वेंदा आहिनि ऐं आवाज़ टीम इन मसइले खे उथारण इन करे बि मुनासिब सम्झो था कि असांजे नाज़रीन खे इहा मोटिवेशन मिले त जेकॾहिं का अहिड़ा मामलात मेडिकली तौर ते साम्हूं ईंदा आहिनि त तव्हां इन तरीक़े सां पंहिंजे हक़ूक़ जी जंग विड़ी था सघो। ऐं असां ईमान गुलज़ार खे बि इहो पैगाम ॾींदासीं त तव्हां ॾिसो 10,000 माण्हुनि मां हिकु माण्हूअ खे इहो जेको आहे स्पेशलिटी हासिल हूंदी आहे। तव्हांजी धीउ जेका आहे उन्हनि मां हिकिड़ी आहे। बिल्कुलु। ऐं उनखे हिकिड़ो इहो ख़ासि मैसेज बि आवाज़ टीवी जी तरफ़ां अव्हां जे थ्रू असां ॾियणु चाहींदासीं त अगरि इन केस स्टेट बैंक पोइ बि ईमान गुलज़ार खे हायर करण खां इनकार करे थी त इहो लॉस स्टेट बैंक जो थींदो, ईमान जो कोन थींदो। सो लेट्स नॉट डिमोटिवेट हर ऐं उनजी हिकिड़ी जेका पावर आहे, जेका विल पावर आहे, उनखे क़ाइमु करणु तमामु घणो ज़रूरी आहे। अच्छा गुलज़ार साहब इहो ॿुधाइजो जीअं अव्हां शुरू में ॿुधायो त तक़रीबन 19-20 साल नंढड़ी खे थी विया त यको हे पैदाइश खां वठी करे कॾहिं तव्हांजे साम्हूं अहिड़ी का ॻाल्हि साम्हूं न आई त हे मेडिकली मामले में ॿियनि माण्हुनि खां अलॻि आहे? अव्हां जी न्याणी ऐं हुनजो हार्ट राइट साइड ते आहे, को टेस्ट थींदी आहे, एक्सरे वग़ैरह मुख़्तलिफ़ बीमारियुनि वग़ैरह में बि थींदा आहिनि, कॾहिं को अहिड़ो एक्सपीरियंस न थियो अव्हां जो?
न सर, बिल्कुलु फिट फाट लॻी पई आहे। हिन दौरान फिट फाट हुई, अब तक फिट फाट हुई। असांखे कॾहिं माना फील ई न थियो कि 2019 में जॾहिं कोलंबस यूनिवर्सिटी कैनेडा में एडमिशन थी, उतां हिननि जेको सो इहो असांखे टेस्ट जो ॿुधायो त हीअ टेस्टूं तव्हां मेडिकल थींदियूं, त उन में हिनखे राइट साइड ते शेडो आयो। शेडो मतिलबु इहो हार्ट हिन पासे हुई त उहो लिवर जेको फेफड़ जेके क्लियर न पिया थियनि, त उन में जेको हुननि वरी जेको चयो त मज़ीद टेस्टूं करायो, त हिन जो प्रोसेस उहो 2-3 महीने जेको हुननि टेस्टूं असांखे लिखी ॾिनियूं, त हिन दौरान एडमिशन बि ख़तमु थी। त पोइ असां लम्स में आई एडमिशन, असां उते वठी वरी पोइ हुन माना प्रॉपर असां टेस्टूं कयूं, त हिन में इहो ख़बर पई त हिन जो हार्ट जेको आहे राइट साइड ते आहे। हिन जी उहो बि जेको सो माना नेचुरल तरीक़े सां बिल्कुलु फिट फाट आहे। हीउ कुदरती जेको सो हीउ जेको हार्ट इन करे शेडो एक्सरे में आयो, पर अल्ट्रासाउंड वग़ैरह जॾहिं थियो तॾहिं ख़बर पई त राइट साइड ते दिलि आहे हिन जी। बाक़ी को बि हिन में नुक्स न आहे, बिल्कुलु फिट फार एवर लॻी पई आहे। और हिन खां पोइ बि माशाल्लाह जी माना 26 ईयर्स आहे, कॾहिं बि का तकलीफ़ न थी हेसुधी मेडिकल हवाले सां असां। ठीक है, बेहतरीन। गुलजार साहब, अवां जी बड़ी मेहरबानी, अवां असांखे टाइम ॾिनो ऐं यकीनन आवाज़ टीम जी सॼी सथ पारां असां तव्हांखे जस पेश कयूं था ऐं असां हुन न्याणीअ खे बि जस पेश कयूं था जे हिम्मत करे ॿियनि माण्हुनि जे लाइ हिकिड़ी इंस्पायरेशन स्टोरी अवां जी मेहरबानी, अवां टाइम ॾिनो। असां हुन न्याणी जे लाइ बि जेको आहे नेक दुआऊं असांजूं तव्हां सां गॾु आहिनि। नाज़रीन ॾिसो, यानी बाक़ी ॾिसो तिबी मसइले में कोलंबो यूनिवर्सिटी जी स्कॉलरशिप तो मिली थी सके, लेकिन स्टेट में नौकरी न तो भी उन सूरत हाल में जॾहिं उन जे हफ्ते में 4 ॾींहं वर्क फ्रॉम होम आहे, सो इट फील्स लाइक अ जॉक। ऐं फनी सिनेरियो आहे, लगे तो स्टेट बैंक का अहिड़ी पॉलिसी क्रिएट कई आहे त पंहिंजे एम्प्लॉयर्स खे रेस कराईंदी, बजाईंदी, पहाड़ ते मथां चढ़ाईंदी। गुलजार साहब बिल्कुलु सही थी आहे हिन हिसाब सां। त बहरहाल उम्मीद आहे त इंशाल्लाह जल्द केस क्लोज थी वेंदो ऐं स्टेट बैंक पंहिंजे केस खे दोबारा रिव्यू कंदो, छो जो हाणे त अदालत जो बि रिकंसीडर इट। ऐं अगर एडी का पॉलिसी आहे त उन पॉलिसीअ खे वराए रिकंसीडर कनि ऐं उनखे अपडेट कनि तमामु घणो ज़रूरी आहे। छो त जॾहिं कुदरती का अहिड़ी शइ हूंदी आहे जेका माण्हू जे वस में हूंदी आहे, पर जंहिंखे वस में न आहे त पोइ मुंहिंजे ख़्याल में उन में इंसान अगरि कंहिं वेल डिज़र्व आहे त हुनजो हक़ न मारणु घुरिजे। ऐं इन ई ॻाल्हि ते नंढड़ी ब्रेक वठूं था, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर अव्हांखे वरी का चऊं था मॉर्निंग विद आवाज़ में। ऐं हींअर ब्रेक खां पोइ असां जे उनवान जे मथां ॻाल्हाईंदासीं, उहो इलाही अहम बि आहे, ध्यानु तलब बि आहे। ध्यानु तलब इन करे आहे त अलाह साईं हर इंसान खे मुख़्तलिफ़ सलाहियतनि सां नवाज़ियो आहे, मुख़्तलिफ़ नेमतूं अलाह साईं हर इंसान खे ॾिनियूं आहिनि। इन तरीक़े सां हिकिड़ी नेमत, हिकिड़ी सलाहियत हूंदी आहे आर्टिस्ट जो कमु कराइण, यानी कि पंहिंजे हथ सां दुनिया जो नक्शो ठाहिण, मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे मुसवराती शयूं जेको आहे उहो क्रिएट करणु, इहो हिकिड़ो वॾो आर्ट हूंदो आहे। ऐं पाकिस्तान जे अंदरि, सिंध जे अंदरि खोड़ सारा माण्हू अलाह साईं जी हिन सलाहियत खां फैज़याब आहिनि ऐं इन तरीक़े सां कमु करे रहिया आहिनि। लेकिन सितम ज़रफ़ी इहा आहे त उन्हनि आर्टिस्टनि जो क़दुरु न कयो वेंदो आहे। ऐं एज़ अ मुसविर जॾहिं ॻाल्हि कजे थी त चयो वेंदो आहे त दुनिया खे ठाहिण वारी, तख़लीक़ करण वारी ज़ात जेको आहे सभ खां वॾो मुसविर त उहा आहे। त जॾहिं कोई इंसान में इहो टैलेंट अचे थो त उहो बिल्कुलु हिकिड़ी दात वांगुरु हूंदो आहे, हिकिड़ो नेचुरल हूंदो आहे। हिकिड़ो आर्टिस्ट जेको आहे उहो बोर्न आर्टिस्ट हूंदो आहे। कॾहिं बि उहो वॾो थी अगरि चाहे बि त मां आर्ट सिखां या मुसविरी कयां, त अगरि उहो बोर्न आर्टिस्ट न आहे, अगरि उन में उहो टैलेंट न आहे त उहो चाहे बि ओॾी सुठी पेंटिंग या ओॾो सुठो कमु नथो करे सघे। इन करे आर्टिस्ट जो क़दुरु करणु तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं आर्टिस्ट में बि आर्ट जूं फॉर्म्स तमामु घणियूं आहिनि, जंहिंमें स्पेसिफिक पेंटिंग ऐं मुसविरीअ जो जेको आर्ट आहे उहो तमामु यूनिक आहे, तमामु क्लोज टू नेचर आहे ऐं प्योर हूंदो आहे। ऐं इन हवाले सां जीअं असां ॾिसूं था त असांजी हिन दुनिया में, हिन सोसाइटीअ में हिकिड़ी तल्ख़ हक़ीक़त आहे त हिकिड़े आर्टिस्ट जो क़दुरु कोन्हे ऐं हुन आर्टिस्ट खे घणो कुझु ॾियणो पवे थो पंहिंजे जेको आहे सो उनखे इम्पोर्टेंस ॾियण जे लाइ। ऐं ईअं ई हिकिड़ो केस हिकिड़ो आर्टिस्ट आहिनि नवाब शाह जा, आज़ाद बलोच साहब आहिनि, उन जे हवाले सां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो कमु जेको आहे उहो गुरबत जे वजह सां उनखे हिकिड़ी सुठी मोट बि नथी मिले पई, उनजी स्ट्रगलिंग जेके आहिनि उहे तमामु टफ टाइम खे उहो ॾिसनि था पिया। ऑन कॉल वरितो आहे
ऐं उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम असांजा वालेकुम। रिपोर्टर समीर शाहणी उन्हनि जी। सां गॾु मौजूद आहिनि आज़ाद बलोच साहब सां। त आज़ाद बलोच साहब सां हाल अहवाल कंदासीं। आज़ाद साहब अस्सलाम वालेकुम सर, ख़ुशि आहियो? आज़ाद साहब ॿुधाइजो, तक़रीबन 1990 खां वठी करे अवां हिन फील्ड में माशाअल्लाह पंहिंजा बहितर अंदाज़ में कमु ख़िदमात सर अंजाम ॾेई रहिया आहियो, त छा मोट अवामी तरफ़ां मिली रही आहे? हुकूमती सतह ते छा सरपरस्ती अञा ताईं तव्हांजी कई वई आहे? सरपरस्ती के हवाले से तमाम मायूस अवांजो थोरो मोबाइल जे क्लोज करे ॻाल्हायो आज़ाद साहब। अवांजो आवाज़ प्रॉपर न पियो अचे, अवां खे ॿुधी कोन था सघूं पिया। थोरो वेझो करे ॻाल्हायो। त कहिड़ियूं मुश्किलूं आहिनि, कहिड़ियूं ॾुखियाइयूं आहिनि जिनखे तव्हां फेस कयो था पिया? काफ़ी आहिनि, छो जो जॾहिं खां कमु शुरू कयो त मूंखे अहिड़ी का सरकारी या गवर्नमेंट जी सतह ते त का सरपरस्ती हासिल न थी सघी। पर बहरहाल को पेंटिंग्स वग़ैरह सां हिकिड़ो मुंहिंजो शौक़ु हुयो, इन शौक़े में मुंहिंजो दिलचस्पी बि हुई, इंट्रस्ट बि हुयो। असां ग़रीब माण्हू बि हुयासीं, असांजो गुज़र सफ़र बि हुयो। बहरहाल मुंहिंजो शौक़ु हुयो त मुंहिंजी का सरपरस्ती घटि जी। उन खां पोइ मुख़्तलिफ़ हादसा थींदा रहिया, मुख़्तलिफ़ वाक़ियात थींदा रहिया। जीअं 2018 में मुंहिंजो एक्सीडेंट थियो, कमु कंदे मां किरी पियो हुअसि मथां खां, त मुंहिंजो पेर भॼी पियो। उते नवाब साहब मुंहिंजी सर्जरी थी हुई ऐं मूंखे राड बि लॻियो हुयो। त इन टाइम में मूंखे ॾुख आहे, कम से कम हेल्प करणु खपंदी। चाहे जो को बि जेकॾहिं को मुंहिंजो MP या MLA जंहिंजे लाइ असां राति बि बैनर्स ठाहींदा हुआसीं, कमु कंदा हुआसीं, त हिकिड़ो चाहे जो कम बि तयारे वञनि हा न, तॾहिं बि अॼु मां थोरो दिलि खे अच्छा ॾियां हा त हा को मूं वटि आयो हो। सही। कुझु अहिड़ी हालत में अवां कॾहिं जेको आहे सो मायूस थिया आहियो, या कॾहिं तव्हांखे इहो ख़्यालु आयो त भला मुसविरी छॾे करे को ॿियो पेशो, को ॿियो शोबो इख़्तियार कजे? छा वजह आहे त उते आर्टिस्ट जी ऐं अव्हांजी क़दर कोन्हे? तव्हां छा था सम्झो? हा, अॼु इहो हुयो जो मां अर्ज़ु करे त असांजो हिकिड़ो गुरबत जो बि थोरो किसो हुयो। मुंहिंजो वालिद साहिबु हिकिड़ो हर हारी हुयो ऐं मां जॾहिं खां मैट्रिक कई हुई त उन ज़माने में असांजो हिकिड़ो मुस्तक़ उस्तादु हूंदो हुयो प्रिंसिपल जालिर साहिबु, जंहिं मूंखे चयो बाबा तूं पेंटर थी सघंदे ऐं तूं ऑफिसर कोन थींदे, तोखे नौकिरी मुश्किल मिले, तुंहिंजी तबियत में मिली सादगी ऐं तूं हिदायत पोइ तूं पेंटर थी वियो। मां पेंटर थियो ऐं शुरू त वरी जेको आहे कोशिशूं कयूं, मूं 12 कोशिशूं कयूं त मूंखे मथां मिली वञे। इन टाइम में जॾहिं भर्तियूं थियणु लॻियूं, अॼु मोहतरमा बेनज़ीर जे शहीद थियण खां पोइ जॾहिं अपॉइंटमेंट थियणु शुरू थिया, नौकरियुनि खां बैन लथी, त जयाल हसन अंजार साहब हिते लोकल बोर्ड नवाबशा में हिते जेको आहे सो हिते इंट्रोड्यूस कया पिए ऐं काफ़ी रस्ती मां बि हिन वटि मोहतरमा जी तस्वीर हिते ॿार वेही पेंसिल सां ठाहे मूंखे ॾेखारियो त मां तव्हांखे जवाबु ॾियां। अच्छा। मां हूंदो अॼु मोहतरमा जी मां भॼी वञी ॿार जेको आहे सो पेंसिल वर्क सां नंढा 2 रंग जा पेंसिल हुया, मां उन्हनि खे उहा पेश कई ऐं कुझु वक़्तु में हासिल में रहियो, अॼु मिलंदो सुभाणे मिलंदो, पोइ आख़िरकार उन जाइ ते वरी ॿियो माण्हू जेको आहे सही। आज़ाद बलोच साहब, असांखे इहो ॿुधायो त अव्हांखे कॾहिं मौक़ो मिलियो पंहिंजो कमु किथे तव्हां नुमाइश में काथे पार्टिसिपेट कयो आहे, किथे एग्ज़िबिट कयूं आहिनि पंहिंजूं पेंटिंग्स? न, अहिड़ो मौक़ो मूंखे न मिलियो। असां राति जो वेही दोस्ती में हूंदा हुआसीं कि घर जो पूरो करणु या घर जा अख़राजात पूरा करणु या किराया कढण में मसरूफ़ रहियासीं ऐं अहिड़ो को मौक़ो मूंखे कोन मिलियो। बाक़ी काफ़ी जॻहियुनि ते कमु कयासीं, काफ़ी जॻहियुनि ते पाकिस्तान जे तक़रीबन लाहौर में मां कमु करे आयुसि, मां हिते कराची में काफ़ी जॻहियुनि ते कमु करे आयुसि। पर ईअं ई जेको आहे सो जीअं को आम पेंटर माण्हू कंदो आहे अहिड़े हिसाब सां मूंखे को नुमाइश में त हींअर ॿुधाइजो आज़ाद साहब, अव्हां कीअं हिन मामलातनि में गुज़र सफ़र कयो पिया? घणी पंहिंजी औलाद आहे, ॿार बचा कीअं इन कम खां फली रहिया आहिनि? केतिरा भाती आहियो घर में? सर भाती असां तक़रीबन 4-5 भाती आहियूं। बाक़ी गुज़र सफ़र जो हिकिड़ो एक्सीडेंट में ॿुधायो 2018 में ऐं हिकिड़ी थी 2024। पोइ वरी सेवन शरीर में कमु कंदे मुंहिंजो हिते जेको स्कूल हुयो, स्कूल जो कमु कंदे मुंहिंजो एक्सीडेंट थी वियो।
उते वरी हुन पेर भॻो सिविल हॉस्पिटल में जेको आहे उते इलाज थियो सुठा डॉक्टर हुया हर जा इम्तियाज़ साहब अमित साहब हुया सही पर इते मुंहिंजी ॻाल्हि समूह था मतिलबु लॻ थी हूंदो उहा घटि छा थी हींअर मां थोरो नीम माज़ूरी वारी हालत इन लाइ मूं पंहिंजे डीसी साहब खे रिक्वेस्ट कयो ॿियनि खे रिक्वेस्ट कयो बराए महिरबानी तव्हां एतिरो कयो जो भला छोटो मोटो त वज़ीफ़ो शुरू कयो मूं पंहिंजे सरकार साहिब आया ऐं ॿुधायो कि हिनखे ॾे ख़ुशि करे मां उन्हनि टाइम पर इहो आहे त बसि छोटा बेटा कंपोज चैलेंज ठीकु आहे महिरबानी आज़ाद भरोसा साहब अवांजे टाइम जी ऐं अवांजो जेको फन आहे उहो तारीफ़ जो बि आहे ऐं उमेद आहे त ईंदड़ वक़्त में अवांखे गवर्नमेंट जे पारां बि ऐं परस्तारनि जे पारां बि कमु मिलंदो ऐं उन हवाले सां अवांजा हालात कुझु बहितर थींदा आहे बुनियादी तौर ते आज़ाद साहब बिल्कुलु अवांजा थोराइता आहियूं अवां टाइम ॾिनो ऐं अवांखे आवाज़ टीवी जी स्क्रीन ते अवांजो आवाज़ उथारण जो मक़सद बि इहो हो ताकि इदारनि खे इहा ॻाल्हि इहो पैगाम पहुची सघे ताकि जेके आर्टिस्ट आहिनि सिंध जा हिकु त इहा ॻाल्हि आहे त आहिनि ई घटि तादाद में ऐं घटि तादाद में बि जेकॾहिं उन्हनि जी दाद रसी न कई वञे त यकीनन इहो वधीक नुक़सान थी थो सघे त यकीनन जेको सकाफ़त खातो आहे इन हवाले सां असां ॾिठो आहे उहो ज़्यादा एक्टिव आहे जॾहिं बि आवाज़ टीवी ते को अहिड़ो प्रोग्राम या न्यूज़ नशर थींदी आहे त ज़ुल्फ़कार अली शाह साहब जेके वज़ीर आहिनि सकाफ़त जा उहे ज़ाती तौर ते कंसीडर कंदा आहिनि उहे चाहींदा आहिनि त कंहिंजो बि फन जेको ज़ाया न वञे ऐं अगरि उहो माण्हू डिज़र्विंग आहे त उनखे ज़रूर उनजो हक़ मिलंदो असीं उमेद कयूं था इंशाअल्लाह आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते इहा ॻाल्हि अॻिते वेंदी कई जल्द आज़ाद बलूच साहब जी जेका आहे उहा ज़रूर मदद कई ऐं हींअर छो त मुबशिर बिल्कुलु टाइम पूरो थी वियो आहे असांजो ऐं ॾाढो असांजो प्रोग्राम रहियो अॼु जो असांजी कोशिशि हुई त जेके बि करंट अफेयर्स आहिनि जेके बि करंट ख़बरूं आहिनि अवां ताईं एज़ इट इज़ बहितरीन नमूने तव्हां जे अॻियां पेश कयूं वञनि ऐं मुंहिंजे ख़्याल में त जॾहिं असां ॾींहं जी शुरूआति ई अहिड़नि ॻाल्हियुनि सां कंदा आहियूं त हिकिड़ो ॾींहुं सुठो गुज़रंदो आहे मोटिवेशन मिलंदी आहे ऐं अवांजो साथ जेको आहे उहो असांजे लाइ बि मोटिवेशन हूंदो आहे बिल्कुलु इहो ई आहे नाज़रीन सुभाणे हिकु दफ़ो ॿीहर असां हाज़िर थींदासीं जान वाजी न छॾींदासीं सूमर खां वठी जुमे ताईं असां मौजूदु हूंदा आहियूं अञा हिकिड़ो ॾींहुं बाक़ी आहे त उन खां पोइ वरी नवनि प्रोग्रामनि सां गॾु नवनि उनवाननि सां गॾु नवनि मौज़ूअनि ते तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं इंफॉर्मेशन पहुचाईंदासीं हर हवाले सां हर पहलूअ खे जाइज़ो वठण जी कोशिशि कंदासीं लेकिन खोड़ सारो ख़्यालु रखिजो पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे ऐं बाक़ी खे इजाज़त सुभाणे वरी मिलूं था सिंध सलामत साथ